अस्सलाम वालेकुम, मेरा नाम हुमैरा अली है। आज यहाँ हम लोगों ने इमेजिन सेंटर में एक प्रोग्राम ऑर्गेनाइज करवाया IAC इंस्टीट्यूट फॉर सोशल चेंज इदारे की तरफ से कोलैबोरेशन विद क्रिश्चियन स्टडीज सेंटर। IAC जो डिपार्टमेंट है वो यूथ पर, डेवलपमेंट पर और काफ़ी सारी पीस के हवाले से एक्टिविटीज़ करवाते रहते हैं। आज हमारा इस फॉरम पे एक्टिविटीज़ करवाने का मकसद ये था कि जो भी स्टूडेंट्स हैं जो मल्टीपल बैकग्राउंड से, ताकि हम उनको बता सकें कि कंपोजिट हेरिटेज है क्या। बेसिकली आज हमारा प्रोग्राम ऑर्गेनाइज करवाने का मकसद ही यही था कि उनका थोड़ा सा कॉन्सेप्ट दे सकें कि हम एक मुल्क में रहते हुए किस तरह मुश्तरका विरासत को, मुश्तरका मज़ाहिब के लोगों को आपस में मिलजुल कर रह सकते हैं, किस तरीके से अमन व अमान की सूरत हाल को कायम कर सकते हैं। मुझो नालो जो अब्दुल जब्बार भट्टी है, ताल्लुक़ रखा तो इंस्टीट्यूट फॉर सोशल चेंज से। ये असांजो जो इदारो है 2011 में ठहियो हुयो। उन खां वठी मुसलसिल असीं जो ह्यूमन राइट्स से, ख़ुसूसन जो औरतुनि ऐं ॿारनि जे हक़नि ते कमकार कयूं था, उन्हनि जी जेका उन्हनि जे प्रोमोशन्स जे लाइ उन्हनि जी कानून साज़ी जेका थिए थी, या उन्हनि लाज़ कहिड़ा कहिड़ा ठहिया आहिनि, उन्हनि लाज़ खे माण्हुनि ताईं पहुचाइण जे लाइ जेका इंस्टीट्यूट फॉर सोशल चेंज कमु करे थी। उन सां गॾोगॾु जेको आहे एजुकेशन ते असां तमामु घणो एजुकेशन ते कमु कयो आहे। हीउ जेको प्रोग्राम आहे जेको अॼु पाण कयोसीं पंहिंजो कंपोजिट हेरिटेज ऐं कल्चरल डाइवर्सिटी ते, उनजो मक़सदु बि इहो आहे त असीं चाहियूं था त समाज में हिकिड़ो कंपोजिट हेरिटेज जो कल्चर पैदा थिए। माण्हू पीस बिल्डिंग ॾांहुं वञनि, माण्हू हिक ॿिए जी रेस्पेक्ट कनि, इरेस्पेक्टिव ऑफ डिफरेंट कल्चर, डिफरेंट लैंग्वेजिस एंड डिफरेंट रिचुअल्स गॾु रहणु सिखूं, हिक ॿिए जी इज़त करणु सिखूं, हिक ॿिए खां सिखणु सिखूं ऐं हिक ॿिए सां गॾु गोॾे वेहणु सिखूं, त जीअं बहितर समाज थी सघे, जीअं हिकिड़ो सुठो मुआशरो पैदा थी सघे ऐं हिकिड़ो सुठो कल्चर पैदा थी सघे। इंसानियत जे बुनियादनि ते, हर इंसाननि जे बुनियादनि ते असीं हिन सभिनी शयुनि खे गॾु खणी हलूं। इहो ई हिकिड़े समाज जी ख़ूबसूरती आहे, इहा हिकिड़े समाज जी बहितरी आहे। ऐं असांजो इदारो जेको आहे हिकिड़ी नंढड़ी विख खई आहे त जीअं समाज में हिकिड़ा नवां एग्ज़ाम्पल्स ठाहे सघूं ऐं समाज में हिकिड़े नयूं शयूं पैदा करे सघूं। ऐं हीउ जेको प्रोग्राम आहे उन सॼे अमल जी हिकिड़ी कड़ी आहे। मुझे नालो प्रभु सत्यानी है ऐं मां ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट आहियां। ऐं हीउ जेको अॼु जेको प्रोग्राम थियो आहे इहो इंस्टीट्यूट फॉर सोशल चेंज जे तरफ़ां थियो आहे, जिनमें असां जेका आहे ख़ासि करे जेका यूथ आहे हिते हैदराबाद में, उन्हनि सां गॾु हिकिड़ो सेशन कयो आहे जेको कंपोजिट हेरिटेज ऐं कल्चरल डाइवर्सिटी जे हवाले सां, जंहिंमें हिननि छो त ख़ासि करे जेकॾहिं असां ॾिसूं त जेका पीस बिल्डिंग आहे या कल्चरल डाइवर्सिटी आहे या जेके ह्यूमन राइट्स आहिनि, उन्हनि जे हवाले सां जेका असांजी जेका यूथ आहे असांखे उन खे वधि में वधि एजुकेट करण जी ज़रूरत आहे। सो असां हिन मुल्क में जेका पीस बिल्डिंग ऐं अमन ऐं शांती ऐं कोऑपरेशन सां हिक ॿिए सां गॾिजी सहकार सां कीअं रही सघूं था, उन में यूथ जो जेको कहिड़ो किरदारु थी सघे थो। ऐं उहे यूथ जेके हिन एज में जेकॾहिं उन्हनि खे हिकिड़ो त इहो त करिकुलम ॾिसो था पढ़ायो वञे, जेके नाहे त इन क़िस्म जा प्रोग्राम रखिया वञनि जंहिंमें हिननि खे ॿुधायो वञे। त इहा जेका हिकिड़ो मौज़ू हुयो ऐं तमामु घणी डिस्कशन थी, तमामु घणा जेके सुवालात पुछा विया ऐं ख़ासि करे जेका आहे मुख़्तलिफ़ जेके बैकग्राउंड जा जेके नौजवान जेके हुया, कुझु दोस्तनि खे ख़बर हुई, कुझु दोस्तनि खे बिल्कुलु जेका सेखारियो वियो आहे। उनमें कुझु क़िस्म जो तज़ाद वारियूं ॻाल्हियूं, कुझु ॿियनि जे मज़हबनि जूं जेके कल्चर या उन रीत रस्मनि जे बारे में हिकिड़ी मिसपरसेप्शन जेका जुड़ियल हुई, उनखे जेके उन्हनि जेके उहे सुवाल पुछिया उनजा जवाब ॾिना विया। ऐं मुंहिंजे ख़्याल में इन क़िस्म जा प्रोग्राम न सिर्फ़ु हिते हैदराबाद बल्कि पूरी सिंध ऐं पूरे मुल्क में जेके थियणु खपनि। असांखे इन क़िस्म जो दर्स जेका आहे हर लेवल ताईं पहुचाइणी। Very prominent speaker, Mr. Parbhushan Lal. He participated, he delivered his precious ideas about the seminar. Along that, I myself delivered some sort of the ideas on this and many others, just like Abdul Jabbar Bhatti Sahab, along with Humaira Ali. They all belong to the very means के pronunciations in the society. उनका society में बहुत सारा अच्छा रोल है। उन्होंने youngsters को ये बताया कि समाज के अंदर मिलजुल के कैसे रहना है, how we have to formulate a new society। समाज को कैसे जो है ना हमें मिला जुला के रहना है। उसमें बहुत सारे एक्टिव लड़कों ने पार्टिसिपेट किया, लड़कियों ने पार्टिसिपेट किया और उन्होंने बहुत अच्छे सवाल भी पूछे जिनके उनको जवाब दिए गए। मैं अब इस सेमिनार के हवाले से एक चीज़ कहना चाहूँगा कि इस किस्म के सेमिनार इस समाज
की ज़रूरत है। इस किस्म के सेमिनार अब ये एक थेरापी है, सोशल थेरापी में काउंट होते हैं, ये समाज के लिए सोशल थेरापी है। इस किस्म के प्रोग्राम्स जब होंगे तो ये सोशल, ये जो इवेंट्स है, समाजी प्रॉब्लम्स है, ये उनकी ट्रीटमेंट है, ये उनका इलाज है, ये उनकी केयर है, ये उनकी मेडिकेयर है, ये उनका इलाज है। इस किस्म के सेमिनार्स होने चाहिए। आई सपोर्ट दिस ऑल सेमिनार्स।